दोस्तों अॼु पंहिंजी तयारी आहे हैदराबाद जी। अॼु तव्हांखे हैदराबाद जो दीदार कराइबो। साईं गुलाम यासीन लाशारी साहिबु असां सां गॾु आहिनि ऐं वसीम साहिबु असां सां गॾु आहिनि। त हलूं था हैदराबाद ऐं उते असांजे हिकिड़ी सॉफ्टवेयर हाउस वारनि सां हिकिड़ी मीटिंग आहे। उहा मीटिंग बि तव्हांखे ॾेखारियूं था, सॉफ्टवेयर बि तव्हांखे ॾेखारियूं था। ऐं उते साईं अब्दुल हादी लाशारी साहिबु जिन्हनि असांजी मेज़बानी कई, तमामु वॾी असांखे रिस्पेक्ट ॾिनी ऐं असांजी ख़िदमत कई, उन्हनि सां बि तव्हांजी मुलाक़ात करायूं था। हाणे पहुता आहियूं असां साईं कराची वारे टूल प्लाज़ा ते, जिते 270 रुपया भरे लाशारी साहिबु दिलि ते हथु रखी हुनखे टैक्स ॾिनो। कल्टसी डबल टॉप गेयर हणी वरी अॻिते पाण निकितासीं। जीअं निकितासीं तीअं वरी साम्हूं हैदराबाद वारो टूल प्लाज़ा अची वियो, छाकाणि त विच वारो असां हिन में क्लिप भरियो ई कोन। त हैदराबाद टूल प्लाज़ा खां पोइ साईं तव्हां ॾिसी सघो था दरिया पंहिंजो अची वियो। दरिया बादशाह में पाणी हाणे त अवेलेबल आहे, लेकिन ईंदड़ टाइम में अगरि कैनालनि वारो मसइलो हल न थियो त इहो सिंध लाइ तमामु वॾो नुक़सानु थी सघे थो, छाकाणि त पाणी तमामु ज़रूरी आहे सिंध लाइ ऐं अॻिते हली जंगूं पाणी ताईं थींदियूं। दोस्तों हैदराबाद पाण पहुची वियासीं। साम्हूं अब्दुल्ला बिल्डर्स तव्हां ॾिसी सघो था, हिननि जा तमामु बहितरीनु VIP अपार्टमेंट्स ठहियल आहिनि ऐं हिननि जे हेठां रेस्टोरेंट्स, शॉपिंग मॉल्स वग़ैरह इहे बि आहिनि। बिल्कुलु कराची वारो लुक आहे हिननि जो साईं। हैदराबाद तमामु सुठो हिकिड़ो सिटी आहे। हिन में एजुकेशन जो हब आहे, तमामु वॾियूं सुठियूं यूनिवर्सिटीज़ हिते आहिनि, पर हिते सोर्स ऑफ इनकम थोरो घटि आहे। जीअं कराची आहे उन में तमामु वॾियूं फैसिलिटीज़ आहिनि। कराची आहे, कराची कंपेयर नथा करे सघूं हैदराबाद खे कराची सां। बहरहाल साफ़ु सुथिरो अमन वारो शहरु आहे हैदराबाद। ॿियूं बि काफ़ी सारियूं क्वालिटियूं आहिनि ऐं काफ़ी सारियूं बिल्डिंगूं ठही वियूं आहिनि। तक़रीबन 5-8 साल पहिरियां आयासीं त एतिरो ख़ासि नज़र कोन पियो अचे। हाणे असां पहुची वियूं साईं अब्दुल हादी लाशारी साहिबु वटि ऐं साईं हुनजा वालिद साहिबु आहिनि, जिन्हनि सां गुलाम यासीन लाशारी साहिब जी मुलाक़ात थी, असांजी मुलाक़ात थी, साईं सां सुठी कचहरी थी। ऐं दोस्तों हाणे आऊं मौजूदु आहियां अली पैलेस वटि ऐं हिते मुंहिंजी बैक साइड ते हयात वारनि जा प्रोजेक्ट्स आहिनि। इहे तमामु सुठा ज़बरदस्त प्रोजेक्ट्स आहिनि। हिते चाचा साईं सां कचहरी थी ऐं हुन खां पोइ वरी असां चांहि लॻाईसूं। चाचा वियो नमाज़ ते, नमाज़ खां पढ़ी वापसी में मुलाक़ात कोन थी, सो साईं अब्दुल हादी सां गॾु वरी चांहि लॻाईसूं। चांहि खां पोइ वरी पाण निकिरी वियासीं साईं इन ते मीटिंग जे लाइ। वरी इंतज़ारु कयोसीं सॉफ्टवेयर हाउस वारनि जो। पहिरियां त लभे कोन पियो। लतीफ़ नंबर 2 में जेको आहे इहा ऑफिस आहे। सो हिन चाचे सां मुलाक़ात थी। सॉफ्टवेयर हाउस तमामु वॾो सॉफ्टवेयर हाउस आहे। काफ़ी सारा कंप्यूटर हिते अवेलेबल हुया। तक़रीबन 40-50 माण्हुनि जो सेटअप ठहियलु हुयो, लेकिन इहो आहे जो हिननि जी टीम में कुझु 30-40 माण्हू आहिनि, जेके वेब डेवलपर थी विया साईं, हुन सां गॾु डिजिटल मार्केटिंग थी वियो। हीअ टीम हिननि जी मौजूदु आहे ऐं काफ़ी सारा ॿिया बि फ्रीलेंसिंग जा कम हिते इन्हनि जा हुया। त दोस्तों सॼे इन ॾींहं में थकिजी ॾाढो पियासीं। हाणे वरी बुख बि ॾाढी लॻी हुई, त हाणे असां चयो थोरो मानी खाई अचूं। त अली पैलेस वटि इहा होटल आहे सिंध बाद जे नाले सां। ऐं दोस्तों हीअ साम्हूं ई तव्हां ॾिसो, इहो चंड आहे हैदराबाद जो। शायदि 14 तारीख़ हूंदी या 15 सिंध बाद रेस्टोरेंट में हाणे असां अची विया आहियूं। मानी जो इंतज़ारु कयूं पिया। मानी बि ख़ैर सां साईं मटन कढ़ाई ऐं ॿियूं शयूं बि अची वियूं। साईं अब्दुल हादी साहिबु असां सां गॾु आहिनि हाणे डिनर में, जिन सां तमामु ज़बरदस्त कचहरियूं थियूं ऐं साईं मेज़बानी असांजी कई, साईं जी वॾियूं महिरबानियूं। ऐं हाणे हैदराबाद घुमूं पिया वसीम साहिब सां गॾु। तमामु सुठो डेवलप थियो आहे हैदराबाद। काफ़ी ॿाहिरियां वॾा ब्रांड्स बि हिन में अवेलेबल आहिनि। हाणे वेंदे साईं अब्दुल हादी साहिबु चयो त बाबा हाणे आइस्क्रीम थी वञे, पोइ तव्हां निकिरो। पोइ पाण निकिरी वियासीं। हीअ हैदराबाद जो टूल प्लाज़ा, वरी कराची जो टूल प्लाज़ा एतिरो जल्दी अची वियो। वरी हाणे असां वरी यकदमि कराची बि पहुची वियासीं। त इहो तव्हां साम्हूं ॾिसो, 270 रुपया टैक्स आहे असांजी गाॾी जो। दोस्तों हाणे वरी पहुची वियासीं पाण कराची। वरी हाणे पंहिंजी बाइकड़ी ते चढ़ी असां चैपल सन सिटी मां वञूं पिया पंहिंजे घरु। इंशाल्लाह वरी पाण मिलूं था ॿिए कंहिं अहिड़े